बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम, इन दुआ सां, इन उमेद सां त जिथे हुजो शाल शाद ऐं आबाद, हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तो, असांजी अलफ़ लैला सीरीज़ तव्हां सॼणनि जे ख़िदमत में जारी ऐं सारी 93 क़िस्तूं पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जी क़िस्त नंबर 94 तव्हांजी ख़िदमत में। दोस्तो, 93 क़िस्ते में असां ख़लीफ़े हारून रशीद ऐं उनजो इबादत गुज़ार पुट उन जो क़िसो तव्हांखे ॿुधायोसीं। अॼु उन क़िसे जो बक़ाया हिसो क़िस्त नंबर 94 जी शिकिल में तव्हांजी ख़िदमत में। 93 क़िस्त में तव्हांखे असां ॿुधायोसीं त हू कीअं ख़लीफ़े जो पुटु पंहिंजो महल माड़ियूं छॾे वञी रब सां लहूं लॻाई। पोइ जॾहिं पीउ उते बि हिनखे तंग कयो, अचणु वञणु पीउ जो थींदो हुउसि, या माण्हू हिनखे चवंदा हुआ त पीउ जी ख्वारी थो करायूं, त इहो तव्हां बसरे आहियो, उते अची मज़दूरी पियो करे। पोइ तव्हां बसरे जो हिकिड़ो माण्हू हो अबू आमिर बसरी, उहो हाणे क़िसो थो खणे, उहो ॿुधाए थो त मां मज़दूरीअ लाइ हिनखे वठी आयुसि। इहो बि तव्हांखे ॿुधायोसीं। शर्त शुरू त हुयसि, उहो थियो। हाणे चई त मां मज़दूरी हिन खां कराईंदुमि। मज़दूर त शहर में ॿिया बि हुया, पर मां मज़दूरी हिन खां कराईंदुसि, मूंखे ॾाढी हिन जो कमु वणियो। पोइ चई मां ॿिए ॾींहं ते जो विस त मां पुछा कई, चइनि त भाउ इहो कंदो आहे छंछरु ॾींहुं सिर्फ़ु मज़दूरी, बाक़ी ॾींहं न ईंदो आहे। पोइ चई मां चयो त हाणे इंतज़ारु करिणो आहे, कमु इन खां ई कराईंदो। नेठि ॿियो छंछरु आयो, मां हुते पहुतुसि, ॾिसां त वेठो आहे। मां चयोमांसि भाउ हल मज़दूरीअ लाइ। मूंखे चई त हा हलां थो, पर इहो आहे त मुंहिंजा शर्त। चई सुञाणे पियो कम जो करे वियो मूं वटि, मुंहिंजे शर्तनि जी ख़बर थी। मां चयोमांसि हा मूंखे तुंहिंजा शर्त मालूम आहिनि, मां उन्हनि ते अॻे दफ़े बि तोसां हलियोसि, हाणे बि हलंदुमि, हल मूंसां। मां हिनखे पंहिंजे घर वठी आयुसि, अची कम ते लॻो। मां पासो वठी ऐं लिकी हिनखे कमु कंदे पियो ॾिसां भला कमु कीअं थो करे। वॾी महिनत ऐं सचाईअ सां कमु पिए कई। मां ॾिठो त हथ में मुठि गारे जी भरे उहा भित ते पियो हणे, वरी सिर खणी वरी सिर उन ते रखे, वरी अहिड़े हिसाब सां वरी मुठि गारे जी भरे रखे, वरी उन ते सिर ईअं उसारी पई कई। मूंखे उन महिल ई थी वियो, मां चयो हे रब जो को ओलिया हुआ। हिन पंहिंजो ॾींहं जो सॼो कमु कयो। जीअं निमाज़ जो टाइम थिए पियो त निमाज़ ते वियो पिए। शाम थी, कम तां लथो। मां अंदाज़ो लॻायो त पहिरें ॾींहुं जेको कमु कयो हुई उन खां अॼु हिन वधीक कयो। शाम थी, मां हिनखे मज़दूरी मूंखां वरितई, वियो हले। मुंहिंजो कमु रहियल हुयो। हाणे मूंखे ख़बर पई त छंछर ते ई कमु कंदो आहे। नेठि वरी 3 छंछर ते मां वरी अॾे ते वियुसि हिनखे ई वठणु। जेॾी महिल उते अॾे ते आयुसि, हेॾे होॾे ॾिठो, मूंखे नज़र न आयो। आवाज़ त छंछरु आहे, छंछर ते त कमु कंदो आहे। हेठि मां पुछा कई त यार हेॾे यारे पारे हिते जेको मज़दूर हूंदो, जेको सिर्फ़ु छंछर जे ॾींहुं कमु कंदो आहे, ॾियो ख़बर उहो कोन थो ॾिसिजे, किथे आहे, मूंखे मज़दूरी कराइणी आहे, मां उनजे लाइ आयो आहियां। मूंखे मज़दूरनि ॿुधायो त उहो बीमार थी पियो आहे वीचारो, बीमार बि सख़्तु बीमार थी पियो आहे। अड़े पोइ त वीचारो परदेसी हो, भला ॾियो ख़बर किथे थो रहे। जेका फिलाणी औरत आहे न, बसरे शहर जी हिकिड़ी मशहूरु औरत हुई, इबादत गुज़ार, नेक, जे उन जे झूपड़ीअ में उन वटि रहे थो, पर वीचारो थी बीमार पियो आहे। चई त मां पुछां कंदो नेठि उन पोड़ीअ जे झूपड़ीअ वटि पहुची पहुतुसि। अंदरि जो अचां त ॾिसां त इहो साॻियो छोकिरो ज़मीन ते हेठि मिटीअ ते सुतो पियो आहे। का हेठां को लटो कपिड़ो, को रिली, को चादर, का शइ न, ईअं मिटीअ ते पियो आहे। मथे खां ॾिठोमांसि
त वेहाणो या ॿी का शइ कान, हिकिड़ी सिर हुई, उहा वेहाणे वांगुरु सिर ते मथो रखियलु हुउसि, बाक़ी हेठि मिटीअ ते सुतो पियो हुयो बीमार। पर मुंहिंजी जीअं हिन जे मुंहं ते नज़र पई, मां ॾिठो हिन जे मुंहं मां ईअं सम्झणु नूर चमके, नूर ॿरे। मां हिन खे सलाम कयो, हिन मूंखे सलाम जो जवाबु। मां हिन जे मथनि खां वेही रहियुसि, मथे खां ॾिसां पियो, हिन जी उमिरि खे पियो ॾिसां, सफ़ा नौजवान 17-18 सालनि जो, सुहिणो, छा त सुहिणो हुजे। वरी हाल ॾिसांसि पियो गुरबत, वरी अखियुनि सां ॾिठो हुउमि त ख़ुदा जी इबादत गुज़ार बि, ख़ुदा जो इबादत गुज़ार बि। वरी ॾिसां पियो त परदेसी बि आहे, न माउ न पीउ, अलाए किथां जो आहे। मूंखे माना हिन जी हालत, वरी हिन महिल बीमारी वारी हालत, मूंखे हिन जी उन हालत रोअण पियो आयो। मां रोआं पियो। नेठि हे बि चुप कई वेठो। मां हिन खां पुछियो त बाबा ॾे ख़बर का ज़रूरत, छो जो मां चयो बीमार आहे, मता परदेसी आहे, मता दवा दरमल जे लाइ हिनखे पैसा न हुजनि या कीअं। त मां हिन खां पुछियो त का कंहिं शइ जी ज़रूरत हुजे त मूंखे ॿुधाए। मां ख़ुशीअ सां, मूंखे ख़ुशी थींदी त मां तुंहिंजी ज़रूरत जेकॾहिं पूरी कयां, मां तुंहिंजे कमु अचां, मूंखे ज़रूरत ॿुधाए। हिन चयो त हा, मुंहिंजो हिकिड़ो तो में कमु आहे, हिकिड़ो कमु आहे। मां चयोमांसि ॿुधाए। मां ख़ुशीअ सां कंदुसि, मूंखे ॿुधाए, लॼ झझक वग़ैरह कुझु बि न कर, मूंखे ॿुधाए। हे मां इहो पियो सम्झां त मता ज़रूरत हुजे त को पैसे ॾियो कड़ जी। मां चयोमांसि ॿुधाए। हिन चयो त हाणे तूं हीअं कर, मुंहिंजो कमु तो में इहो आहे, सुभाणे चाश्त निमाज़ थींदी आहे, सिजु थोरो मथे थींदो आहे, इन टाइम ते तूं हिते अचिजांइ। सुभाणे तूं जेॾी महिल ईंदे न, मुंहिंजो दम परवाज़ थियलु हुयो, मां हिन दुनिया में न हूंदुसि। तो ते सिर्फ़ु मुंहिंजो इहो अथई त इन टाइम ते अचिजांइ, मूंखे गुस्ल ॾिजांइ, मुंहिंजी क़बर खोटिजांइ, पर कंहिंखे इतलाउ न कजांइ, कंहिंखे ॿुधाइजांइ न, पाड़े पतीअ में हेॾे होॾे कंहिं सां ॻाल्हि न कजांइ, कंहिंखे ॿुधाइजांइ न। केरु पाण अचे त ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी तूं कंहिंखे न ॿुधाइजांइ। मुंहिंजे जिस्म ते हे जेके कपिड़ा आहिनि, जेॾी महिल कफ़न पाईं, कपिड़ा मुंहिंजा लाहीं त मुंहिंजे खीसा जाचिजांइ, मुंहिंजे खीसनि जी तलाशी वठिजांइ। मुंहिंजे खीसनि मां जेको कुझु न निकिरई, उहा अमानत थी मुंहिंजी, पाण वटि रखिजांइ हिफ़ाज़त सां। मुंहिंजो जनाज़ो कराइजांइ, जहिड़े हाल सां थिए, जेके माण्हू शरीक थी सघनि, मुंहिंजो जनाज़ो पढ़ाइजांइ। जनाज़ो पढ़ाए मूंखे दफ़न वग़ैरह करे पोइ तकलीफ़ कजांइ हिकिड़ी, हली वञां बगदाद। बगदाद शहर में पहुची उते ख़लीफ़े हारून रशीद सां मिलण जो कजांइ। ख़लीफ़ो आहे, हीअं सम्झो त अधु दुनिया ते उन महिल हिन जी बादशाही, अब्बासी हुकूमत हुई। सो ज़ाहिर आम माण्हू त हुन सां मिली कोन सघंदो। सो चई त उते बगदाद में वञी पोइ उते इंतज़ारु कजांइ त ख़लीफ़ो कंहिं ॾींहुं बाज़ार में निकिरे। ख़लीफ़ो जीअं बाज़ार में निकिरे पोइ उते आम माण्हुनि सां मिलंदो आहे। पोइ जेका न शइ मुंहिंजे खीसे मां निकिरे, जेका तोखे चवां थो त मुंहिंजी अमानत संभाले रखजांइ, उहा शइ ख़लीफ़े खे ॾिजांइ, जेका तूं मुंहिंजे खीसे मां कढी आहे। ऐं ख़लीफ़े खे मुंहिंजा सलाम ॾिजांइ। बसि इहो जेकॾहिं करे सघीं त मुंहिंजो इहो तो में कमु। की मां त सोचां ई अलाए छा पियो, हिन त वरी वसियत ई अलाए कहिड़ी क़िस्म जी करे छॾी। मां चयोमांसि हा सर, पर तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं छो थो करे? चईं त बसि मूंसां ॻाल्हाइणो हिन छॾियो, कल्ह में शहादत माना ईअं वॾड़े आवाज़ में, जो मां बि ॿुधां पियो, कलमो पढ़णु लॻो, रब जी तारीफ़,
सना ऐं इस्तग़फ़ार पढ़णु लॻो। माना मूं ॾांहुं हुनजो ख़्यालु ई पियो हले। मां कुझु टाइम वेठो हुउसि, पोइ ॾिठुमि त हे पंहिंजे जहान में आहे, मुंहिंजे वेहण जी बि ॼण हिनखे ख़बर कान्हे। मां उथियुसि, ग़म थियो पिए, ॾुखु थियो पिए हिन जी इन हालत ते। मां आयुसि पंहिंजे घर, मूंखे रुॻो सोच हिन छोकिरे ॾे। आख़िर ॾुखी सुखी राति गुज़री, सुबुह थियो, मां निकितुसि घरां। सुबुह थियो मां घरां निकितुसि, इहो मां हुनखे गुसुल ॾिनो, कफ़न वग़ैरह पारायोमांसि। कपिड़ा जेके हिन जी जान ते पातल हुआ पुराणा मेड़ा हुयसि, फाटलड़ा। मां उहे कपिड़ा हिन मूंखे जीअं वसियत कई, मां हिन जे खीसनि जी तलाशी वरिती त हिन जो खीसो मां ॾिठो, उन खीसे खे ट्रोपो आयल हो, बंदि थियल हो खीसो, ट्रोपो आयल हुयसि। हिन जो मूंखे वसियत कई त मां हुन जा धागा टोड़िया, ट्रोपो जेको हुयो उहो छिगो मां जीअं जो हुनजो ट्रोपो खोलियो, खीसे में हथु विधुमि त खीसे में हिकिड़ो याकूत पियल हो, मोती, जंहिंजी मां सम्झां थो त को 1000 दीनार क़ीमत हूंदी। वॾो याकूत हुयो ऐं वॾो क़ीमती याकूत हो। मां दिलि में चवणु लॻुसि त मुंहिंजा रब, हिन जवान त बाक़ाइदे ईअं सम्झ त दुनिया खां किनारा कशीअ जी इंतिहा करे छॾी। हेड़ो क़ीमती याकूत जेकॾहिं हे ई रुॻो खपाए हा त बि ईअं सम्झ त सॼी उमिरि पियो अयाशी करे, पर इन खे हिन हथु ई न लाथो, मज़दूरी पे पंहिंजी कई, उन मां पे पंहिंजो हिन गुज़र सफ़र कयो। ख़ैर मूंखे त हाणे हाल जी ख़बर कान हुई। मां हिन खे दफ़न कयो, जनाज़ो वग़ैरह करे ऐं दफ़न कयोमांसि। हाणे ॼण मूंखे बि हुई त ख़लीफ़े ॾे मूंखे छो थो मोकिले, ऐं इहो याकूत ख़लीफ़े खे छो थो ॾियणु चाहे, ख़लीफ़े सां हिन जो वास्तो कहिड़ो आहे। मूंखे जो हिन जी हाल जी ख़बर कान हुई, मूंखे बि ॼण जुस्तजू थी त जेकर मां हिन जो हाल मालूम कयां, हाल मालूम थींदो त बराबरि ख़लीफ़े वेठा थींदा। मां बगदाद रवानो थियुसि, निकितुसि, बगदाद जो सफ़र कयुमि। नेठि सफ़र कंदे 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 अची मां कुझु ॾींहंनि में बगदाद पहुतुसि। हाणे ख़लीफ़े सां कीअं मिलां, मुंहिंजी त एॾी वसियत कान हुई, औकात कान हुई जो मां ख़लीफ़े जे दरबार में वञी पहुचां। हिन जो ई चवणु मूजिबि हाणे मां बाज़ार में उते इंतज़ारु कंदो हुउसि त ख़लीफ़ो केॾी महिल थो ॿाहिरि निकिरे त वञी मां ख़लीफ़े सां मिलां। उन जे करे ख़लीफ़े जो जिथे महल हुयो, मां उते उन बाज़ार में पियो सॼो ॾींहुं चकर ॾींदो हुउमि, पर नज़र मुंहिंजी महल जे दर जी हूंदी त ख़लीफ़ो ॿाहिरि निकिरे। 2 ॾींहंनि जे इंतज़ार खां पोइ नेठि उहा घड़ी आई, ॾिठुमि त ख़लीफ़ो ॿाहिरि निकितो। वॾो जुलूस हुजेसि, अमीर वज़ीर नौकर चाकर सिपाह, वॾो जुलूस सां ख़लीफ़ो ॿाहिरि निकितो। मां जीअं ख़लीफ़े खे ॾिठो ॿाहिरि निकिरंदे, मां हिकिड़ी ॿी घिटी ॾिठुमि त हाणे ख़लीफ़ो हे रस्तो वठी थो अचे। मां अॻु वठण जे लाइ मां ॿी हिकिड़ी घिटीअ मां मुड़ी, ख़लीफ़े जो जीअं जुलूस आयो पिए, मां ख़लीफ़े जे साम्हूं थियो। जॾहिं साम्हूं थियासीं त मां खीसे मां हो याकूत कढी ऐं ख़लीफ़े खे ॾिनो। ख़लीफ़े जीअं याकूत ॾिठो, ख़लीफ़ो ईअं चकराइजी बेहोश थी हेठि किरी पियो, बेहोश थी वियो ख़लीफ़ो जो बेहोश थी वियो त हिन सॼे लश्कर में फड़फोट पइजी वई। ख़लीफ़े जा जेके नौकर चाकर हुया उन्हनि खणी मूंखे पकड़ियो त भेणा हिन अलाए का शइ खारायसि, अलाए छा कयईंसि, जो बीठो त ख़लीफ़ो हिन सां हो। ख़लीफ़ो बेहोश थी वियो, अलाए सॼणा अलाए दुश्मन आहे, पर माना मूंखे खणी क़ाबू कयो, मूंखे नौकरनि खणी क़ाबू कयो। ख़लीफ़े खे गुलाब जो पाणी वग़ैरह हारी, घड़ी गुज़री त ख़लीफ़ो होश में आयो।
ख़लीफ़ो जीअं होश में आयो त ख़लीफ़े हेॾे होॾे निहारियो, मूंखे पे ॾिठे। मूंखे सिपाही पकड़ियूं बीठा। ख़लीफ़े जी जीअं मूं ते नज़र पई, ख़लीफ़े पंहिंजे नौकरनि खे चयो त हिन खे छॾियो, हिन खे इज़त सां मान शान सां महल में वठी हल। मां परेशान, छा हो हिन याकूत में जो अहिड़ो ख़लीफ़ो बेहोश थी वियो। ऐं बराबरि अञा का राज़ आहे, अहिड़ी का ॻाल्हि आहे जो ख़लीफ़ो मूंखे एॾी इज़त थो ॾिए। नेठि मूंखे नौकर चाकर जेके हुया मूंखे ख़लीफ़े जे महल में वठी आया, अची मूंखे वेहारियो। ख़लीफ़ो बसि उतां ई मोटियो। घड़ी कान गुज़री त मूंखे ख़लीफ़े घुरायो। ख़लीफ़े मूंखे घुरायो। मां आयुसि ख़लीफ़े जे साम्हूं। ख़लीफ़े मूंखे ॾिसी वियो। ख़लीफ़े चयो त याकूत हथ में हुजे ख़लीफ़े खे। ख़लीफ़े मूंखे चयो त ॾे ख़बर हिन याकूत जे मालिक जो छा हाल आहे, कहिड़नि हालनि में आहे। मां ख़लीफ़े खे चयो, हाणे चई मूंखे त ख़बर न हुई न। मां ख़लीफ़े खे चयो साईं हो इहो याकूत जो जेको मालिक हुयो उहो त वीचारो गुज़ारे वियो। ख़लीफ़े ऐं थधो साहु भरियो। मूंखे चई तोसां कीअं मिलियो, मूंखे इहो सॼो किसो ॿुधायो। मां जीअं मज़दूरीअ लाइ हिन खे वठी आयो हुउसि, 2 हफ़्ता मज़दूरी कराईमांसि। उते जेको हिन मूंसां शर्त शुरू त रखिया, इहा जीअं मां हिन खे कमु कंदे ॾिठो, इबादत गुज़ारी जेका ॾिठीमांसि, वरी पोयों टाइम में मां हिन जो ॾिठो। मां उहो सॼो किसो, वरी जेका हुन मूंखां वसियत कई, उहो सॼो किसो मां ख़लीफ़े खे ॿुधायो। मां किसो खणंदो पियो हलां, ख़लीफ़ो ज़ारो क़तार रोए पियो। मूंखे ॻाल्हि सम्झ में न पई अचे त इन मज़दूर सां, ज़ाहिर में त मज़दूर हुयो, उहो त मां बि सम्झां पियो त ज़ाहिर में मज़दूर आहे, पर आहे त का वॾी हस्ती। पर ख़लीफ़े जो इन सां कहिड़ो वास्तो आहे। ख़लीफ़ो रोए पियो। मां किसो पूरो कयोमांसि। ख़लीफ़े चयो त पुटु फ़ाइदे में रहियो, पीउ नुक़सान में। माना जीअं हिकिड़ो गुज़ारत वारो या कोड ॻाल्हाइबो आहे, चई त पुटु कमाए वियो, पीउ नुक़सान में पियो। ईअं चई ऐं ख़लीफ़े हिकिड़ी माईअ जो नालो वठी सॾु कयो। माईअ जो नालो खईं, हुनखे सॾु कई। ॾिठमि त अंदरि हिकिड़ी माई आई। सम्झां पियो त शाही महल जी आहे। रोब ताब, लटो कपिड़ो, हलणु, अंदाज़ो लॻायमि त शाही महल जी। थी सघे थो ख़लीफ़े जी ज़ाल हुजे, इहा मिसाल पर हुई शाही महल जी। हुनजे रोब ताब मां, ठाठूअ मां अंदाज़ो इहो लॻायो। हूअ जीअं अंदरि कमरे में आई त मां ख़लीफ़े जे साम्हूं वेठो हुउसि। हुनजी मूं ते नज़र पई। मूंखे जो ॾिठईं त वरी वापसि जीअं हीअ पोइ ते मुड़ी त ख़लीफ़े वरी हिनखे सॾु कयो। ख़लीफ़े चयसि त हिन माण्हूअ खां परदो न कर, अचु, हिन खां परदो न कर, अचु। जे मोटी हाणे ख़लीफ़े जो हुनखे इजाज़त ॾिनी ऐं चयईंसि त परदो न कर। आई, मूंखे हिन सलाम कयो। ख़लीफ़े खे हथ में हो साॻो याकूत हुजे। ख़लीफ़े जो याकूत उन औरत ॾे हीअं उछलाए वञी हुनजे पेरनि में किरी। औरत जी नज़र जीअं याकूत ते पई त ईअं रड़ियूं करे ऐं रोअण लॻी। रड़ियूं करे पार कढी ऐं रोअण लॻी ऐं रोंदे रोंदे बेहोश थी। मूंखे ॻाल्हि सम्झ में न पई अचे। ज़ाहिर में हिकिड़ो मज़दूर आहे कि अब्बासी ख़िलाफ़त जो ख़लीफ़ो, या हीअ औरत आहे, इहा बि इन याकूत खे ॾिसी इन जी बि इहा कैफ़ियत थी वई आहे। इन माण्हू सां, नौजवान सां हिननि जो रिश्तो छा? माना त ईअं सम्झ को दिलि वारो हिन सां रिश्तो हुयो। नेठि उहा कुझु घड़ीअ में होश में आई। होश में आई त हिन ख़लीफ़े खे चयो त अमीरुल मोमिनीन, ख़ुदा मुंहिंजे पुट जो कहिड़ो असरु कयो।
छा हाल थियो मुंहिंजे पुट जो। ख़लीफ़े मूंखे चयो त जेको आहे न मूं सां बयानु कयो थी इहो साॻियो किसो हिनखे ॿुधाए, साॻियो किसो हिनखे ॿुधाए। मां साॻियो ई वरी किसो हुन औरत खे ॿुधायो त मूंखे कीअं मज़ूरीअ लाइ मिलियो हो, कीअं मां हिन खां मज़ूरी कराई, कीअं आख़िरी वक़्त में हिन जी हीअ कैफ़ियत हुई, मूंखे हीअ वसियत कई, उहा वसियत मूजिबि मां हिते आयो हुअमि। मां हिन सां सॼी ॻाल्हि कई, मां ॻाल्हि जो कईमांसि, मां हिन खे बि किसो ॿुधायां पियो, ॿुधे पई, मां किसो खणा पियो, ॿुधे पई, पर रोए पियो। मां हिन खे उहो किसो पूरो करे ॿुधायो त हिन दांह करे, पर हाणे ॼण ईअं कमज़ोरी वारो आवाज़ु झीणे आवाज़ में पई चए, तो मुंहिंजी अखियुनि जा ठार, मां केॾो त तुंहिंजे दीदार लाइ तड़पां पई, जेकर न को तोखे पाणी ॾियण वारो न हुजे त मां उते हुजां हा तोखे पाणी पियारियां, को तोखे प्यारु करण वारो न हुजे त मां उते हुजां हा त तोखे प्यारु कयां। ईअं चई ज़ारो ज़ार रोअण लॻो। हाणे मूंखे सम्झ में ॻाल्हि कुझु, मूं पंहिंजो जेको आहे कुल मूजिबि अंदाज़ो लॻायो, मां इहो सम्झो त हीअ ख़लीफ़े जी ज़ाल आहे, ऐं हीअ जेको छोकिरो हुयो याकूत वारो, इहो मुंहिंजो जेको अकुलु कमु थो करे त ख़लीफ़े जो पुटु आहे। हेठि मां दिलि ॿधी ख़लीफ़े खे चयो, अमीरुल मोमिनीन, छा तुंहिंजो पुटु हो? ख़लीफ़े चयो त हा। इहो जेको उते मज़दूरी पियो करे न, जंहिंजो याकूत खणी तूं आयो आहे, जंहिंखे तो पाण हथनि सां दफ़नायो आहे, इहो मुंहिंजो पुटु। मूंखे खिलाफ़त जॾहिं मिली, यानी बादशाहत, ही उन खां अॻु में ई ॼाओ। मां हिन खे नंढे हूंदे उस्ताद रखी ॾिना इल्म जे लाइ। दुनिया जे तइलीम सां हिन जो वास्तो घटि, दीन जे तइलीम सां हिन जी वॾी दिलचस्पी। सम्झ भरियो थियो त आलमनि सां मिले पियो, नेक जेके बाना हुजनि, अलाह जा बुज़ुर्ग, इबादत गुज़ार, हिन जी ॼण दिलि उन्हनि सां जे कचहरीअ में ॼण हुनखे मज़ो ईंदो। शाही या वॾनि माण्हुनि वारी गुफ़्तगू कचहरी, उन्हनि सां वेहण में हिनखे मज़ो न ईंदो हो, हिन जी हुननि सां घणी पवंदी। जॾहिं मां ख़लीफ़ो थियुसि, मूंखे खिलाफ़त मिली, मां महसूसु कयो त हे मूंखां नफ़रत पियो करे। मां बादशाही संभाली त ॼण महसूसु कयुमि त हिनखे इहा ॻाल्हि न वणी, ऐं मूंखां ॼण उन खिलाफ़त जे करे मां अंदाज़ो लॻायो त हे मूंखां नफ़रत पियो करे। नेठि हे असांखे छॾे हलियो। मां अंदाज़ो लॻायो त हे असां वटि रहंदो कोन, हे असां वटि रहंदो कोन। पोइ चई, मां हिन जी माउ खे चयो त मूंखे लॻे थो त हिन असांजे छोकिरे रब सां लव लॻाई आहे। रब सां जेको लव लॻाईंदो आहे न, त अलाह ताला उन ते जा इम्तिहान वठंदो आहे, आज़माइशुनि मां गुज़ारींदो आहे, उनखे तकलीफ़ूं बि ईंदियूं। सो मूंखे लॻे इहो थो त हे असां वटि रहंदो कोन। तंहिंजे करे हीउ जेको याकूत अथई न, हे याकूत हिनखे ॾेई छॾ। भला कॾहिं ज़रूरत में हे याकूत खपाईंदो त हिन जो गुज़ारो भलो थी वेंदो। माउ हिनखे इहो याकूत ॾिनो। याकूत न पियो वठे माउ, नेठि माउ हिनखे कसम विधो त मां कसम थी विझां याकूत खण। हिन माउ जो हुकुम मञियो, याकूत वरितई माउ खां। बसि उन खां पोइ असांजी दुनिया वारियूं शयूं जेके महल माड़ियूं अयाशियूं, इहे सभु छॾे असांखां हलियो ओचितो। हिते रहंदो हो शहर जे ॿाहिरां, पोइ कॾहिं कॾहिं मां उते वेंदो हुउसि, मुक़ाम में रहंदो हो। पर पोइ ॾिठुमि त हिनखे ॼण इहा ॻाल्हि बि न पई वणे। पोइ हितां बि निकितो वञी हेॾे बसरे पिया थो,
जेका तूं ॻाल्हि थो करे। हेठि वञी इन हालति में रब सां मिली। ख़लीफ़े मूंखे चयो त हाणे हिकिड़ो कमु कर, मूंखे वठी हल हुनजी क़बर ते वठी। मूंखे मां जेरे त हुनखे कोन ॾिठो, मूंखे हुनजी क़बर ते वठी। मां चयो हाज़ुर थिए। ख़लीफ़ो तयारु थियो, मां बि ख़लीफ़े सां गॾु नेठ जी बगदाद पहुतासीं। उहो उन जाइ ते वठी आयोमांसि जिथे मां हुन छोकिरे खे पाण पंहिंजे हथनि सां दफ़नायो। ख़लीफ़ो जीअं क़बर ते पहुतो, ख़लीफ़ो ज़ारो ज़ार रोए पियो। ख़लीफ़ो उते बि रोंदे रोंदे बेहोश थी। ख़लीफ़ो होश में आयो। ख़लीफ़े ख़ुदा खां हिन जी मग़फ़िरत जी दुआ घुरी, हिन जी भलाईअ जूं दुआऊं घुरियईं। उहो ख़लीफ़ो कुझु टाइम उते वेठो। उहो ख़लीफ़ो उथियो, मूंखे चयईं तूं मूंसां गॾु हल, बगदाद हल, मूंसां हली पंहिंजे महल में रह। छो जो आख़िरी घड़ियूं तूं मुंहिंजे पुट सां गॾु रहियो आहे, मुंहिंजो पुटु तो मां राज़ी हो। ईअं सम्झो मुंहिंजो मोहसिन आहे, तंहिंजे करे मां चवां थो तूं मूंसां हल बगदाद, उते महल में हली रह, मां तोखे उहिदो ॾींदुसि। मां चयोमांसि अमीरुल मोमिनीन, तुंहिंजे पुट जी ज़िंदगीअ मां वॾो सबक़ु हासिलु कयो। तुंहिंजे पुट जी ज़िंदगीअ मां वॾो सबक़ु हासिलु कयो आहे। सो मूंखे बि अयाशी न खपे, दुनिया फ़ानी आहे, मूंखे बि अयाशी न खपे। बसि तव्हांजो इहो ई चवणु मुंहिंजे इज़त अफ़ज़ाई लाइ काफ़ी आहे। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, मां तव्हां सां न हलंदुमि। ख़लीफ़े मूंखे ॾाढो ज़ोर रखियो, पर मां ख़लीफ़े खे जवाबु ॾिनो। नेठि पोइ ख़लीफ़ो उतां वापसि रवानो थियो। मां पंहिंजे घर हलियो आयुसि। मां पंहिंजे घर आयुसि, पर पोइ मूंखे इहो छोकिरो ॾाढो यादि रहंदो हो।